ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, इलेक्शन ट्रिब्यूनल जी जोड़ जक बाबत लाहौर हाई कोर्ट के फैसले खिलाफ ॿुधणी। PTI उम्मीदवारनि जे पारां बेंच में चीफ जस्टिस की शमूलियत ते एतराज़। चीफ जस्टिस ते एतराज़ करण ते सुप्रीम कोर्ट पारां कावड़ जो इज़हार। अवां खे एतराज़ करणो हो त पहिरियां करियो हा जस्टिस जमाल मंदुखैल। छा असीं हिते बेइज़्ज़ती करण लाइ आया आहियूं? जस्टिस मंदुखैल। पहिरीं ॾींहुं वकील खां पुछा कई हुई पर कंहिं एतराज़ न कयो। चीफ जस्टिस। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। इलेक्शन कमीशन इलेक्शन ट्रिब्यूनल जी जोड़ जक बाबत लाहौर हाई कोर्ट के फैसले खिलाफ ॿुधणी। PTI उम्मीदवार जे पारां बेंच में चीफ जस्टिस की शमूलियत ते एतराज़। चीफ जस्टिस ते एतराज़ करण ते सुप्रीम कोर्ट पारां कावड़ जो इज़हार। अवां खे एतराज़ करणो हो त पहिरियां करियो हा जस्टिस जमाल मंदुखैल। छा असीं हिते बेइज़्ज़ती करण लाइ आया आहियूं? जस्टिस मंदुखैल। पहिरीं ॾींहुं वकील खां पुछा कई हुई पर कंहिं एतराज़ न कयो। चीफ जस्टिस। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।